नाज़रीन, घोटकी में कोरोना वायरस जा 57 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे एहसान कलवर। जी एहसान, छा अपडेट्स आहिनि? कोरोना वायरस होने की तस्दीक कई वही है। मुझी गाल ॿुधी आहे डीसी घोटकी सां डीसी घोटकी ख़ालिद सलीम जो इहो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहं जेके रिपोर्टूं लेबोरेटरी ॾांहुं उमाणी वयूं 410 माण्हुनि जे जुज़न जूं, उन्हनि जे सैंपल जेके उन्हनि जे चकास खां पोइ 57 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। 57 माण्हुनि में कोरोना वायरस थियण खां पोइ हिन वक़्तु मजमूई अंग आहे जेको कोरोना जे मरीज़नि जो उहो 795 थी वियो आहे। जेके 57 मरीज़ जेके अॼु ज़ाहिर थिया आहिनि कोरोना जे हिन वायरस में, उन्हनि मां मीरपुर माथेरे जा 17 माण्हू आहिनि जेके उन में शामिल आहिनि ऐं 16 माण्हुनि जो तालुक़ु डहेरकी सां आहे, जॾहिं त 16 ॼणा घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा आहिनि। इन में 5 ॼणा जेके आहिनि बावड़ो वासी आहिनि, खानगढ़ जा बि 2 माण्हू हिन में शामिल आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो ॿाहिरियनि ज़िलनि जो आहे। जेके समूरनि 57 माण्हुनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे त उन्हनि खे आइसोलेट कयो आहे पंहिंजे पंहिंजे घरनि में। जी एहसान, अमां जी महिरबानी।